नाज़रीन, ॻड़ी यासीन तालुक़े जी सियासत आहे त सम्झ खां ॿाहिरि पर थी दिलचस्प वई आहे। छो त हिक ई पार्टी में वेठल दुरानी ऐं कुमारियो हिक ॿिए ख़िलाफ़ ज़बरदस्त लॉबिंग ते लही आया आहिनि ऐं हिक ॿिए जे माण्हुनि खे टोड़ण जी कोशिश कई पई वञे। उन सिलसिले में नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हिक ई पार्टी में मौजूद पीपल्स पार्टी जा अॻवान आगा सिराज दुरानी ऐं ज़ुल्फ़कार अली कुमारियो हिक ॿिए ख़िलाफ़ ज़बरदस्त लॉबिंग ते लही आया आहिनि ऐं आम चूंडूं अचण खां अॻु ई हिक ॿिए जे माण्हुनि खे टोड़े पंहिंजी कैंप में शामिल करण जो ज़ोर लॻायो पियो। ॿुधाईंदासीं त कुझु ॾींहं अॻु आगा सिराज दुरानी जे वेझो रहंदड़ अरसलान सेलड़ो जी कोशिशुनि सां कुमारिया ख़ानदान जे वेझो रहंदड़ जखड़ा बिरादरी जे चङे मुड़ुस आलम ख़ान जखड़ो खे टोड़े आगा सिराज दुरानी सां मुलाक़ात कराइण बाद संदसि कैंप में शामिल कयो वियो। जॾहिं त पलांद में कल्ह सैयद अब्दुल कादिर शामरोटी जी कोशिशुनि सां माज़ी में आगा सिराज दुरानी जे वेझो रहंदड़ ख़ादिम हुसैन दिल खे टोड़े ज़ुल्फ़कार अली कुमारियो जी कैंप में शामिल कयो वियो आहे। निर्वार न्यूज़ जे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदासीं त गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां वठी हिक ई पार्टी में रहंदड़ दुरानी ऐं कुमारियुनि विच में आफ़ीसरनि जी मुक़ररिन उहिदनि ऐं ॿियनि मामलनि तां सख़्तु इख़्तिलाफ़ हलंदड़ आहिनि, जेके घटिजण बदिरां ॾींहों ॾींहुं संगीन सूरतहाल इख़्तियार कंदा पिया वञनि। ॿुधायो पियो वञे त दुरानी ऐं कुमारियो विच में असल जंग ईंदड़ इलेक्शन में सूबाई टिकट हासिल करण तां हलंदड़ आहे। वधीक ॾिसिजे त ईंदड़ आम चूंडुनि में सूबाई टिकट कंहिंजे नसीब में थी अचे। इहो चवण त वक़्त खां अॻु हूंदो, पर टिकट विरहाइण बाद जंग किथे दंग कंदी ऐं केरु कंहिंजे साम्हूं बीहंदो इहो त ईंदड़ वक़्त ई ॿुधाईंदो। पर ॻाल्हि कंदासीं ताज़ी सूरतहाल जी त ॻड़ी यासीन तालुक़े जी ॿिन्ही सियासी ऐं सुघारी धुरियुनि में हलंदड़ इख़्तिलाफ़नि सबबि पीपल्स पार्टी जो ॿेड़ो ॾींहों ॾींहुं ॿुॾंदे नज़र अची रहियो आहे ऐं कारकुन रुॻो बंगलनि ताईं महदूद बणियल आहिनि। रिपोर्ट जावेद राहूजो, CEO निर्वार न्यूज़।